जी बिल्कुल कराची के ॿियनि शहरनि जीअं शांति नगर में भी तूफ़ानी बरसात पवण बाद हितां जा शहरी तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां असां हितां जे शहरनि सां ॻाल्हाईंदासीं त हू हिन माहौल में कीअं पिया रहनि। बरसात खां पोइ तव्हां हालत सूरत हाल शांति नगर जी जेकॾहिं ॾिठी वेंदी त गंदो कचिरो, बीमारियूं, मच्छर न हिते स्प्रे थिए थो। जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा हिते आया आहिनि, केर बि कहिड़ी बि तंज़ीम सां कहिड़ी बि यूनियन सां तालुक़ रखनि था, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त हिते अची विज़िट कनि, हिते अची दौरो कनि। बरसात के बाद भी रुकता है और सीवरेज भी भरती है, ऊपर से भी सीवरेज भर जाती है, तो सब पानी इधर आता है क्योंकि स्लोप इधर है। ये तो बस बैठे हुए नमाज के लिए कोई निकलते ही नहीं है। अभी इस कीचड़ की वजह से अभी कैसे बंदा बूढ़ा हो या बच्चा हो पैदल कैसे आएगा। पैदल वारनि के भी, नमाज़ी माण्हुनि के भी तकलीफ़ आहे, हर कंहिंखे ॿार बचे खे तकलीफ़ आहे। असां सभिनि खे तकलीफ़ आहे, छो न आहे तकलीफ़ आहे तॾहिं त रड़ियूं करियूं था, पर केरु असांजी गवर्नमेंट ॿुधे ई कोन थी। बरसाति थियण जी देरि आहे, सॼो हिते नालो वहंदो आहे, तव्हां ॾिसंदो सॼो हिते नालो वहे थो ऐं माना मच्छर गंदगी बीमारगी इलाही आहे ऐं तमामु माना किन वधी वियो आहे। असांजे माना रहण सां माना कमु घणो थी वियो आहे। असां माना घर में बि नथा रही सघूं, बीमारी जो ख़तरो घणो आहे। हिते जी सूरत हाल इहा आहे त ॿिनि ॾींहंनि जी जेका बारिश आहे असांजे शांति नगर में डालमिया खां वठी पाणी ईंदो आहे, जेको काफ़ी टाइम खां ईअं ईंदो रहंदो आहे ऐं माण्हू न निमाज़ ते पढ़ वञी सघंदा आहिनि, न ॿार स्कूल वञनि या इहो गाॾियुनि जो अचणु वञणु ॾाढी मुश्किलात आहे। असांखे हमेशह इहा शिकायत रही आहे, न रोड सही आहिनि ऐं न निकासी सही आहे, जेका इहो मसइलो आहे हमेशह रहियो आहे असांखां। शांति नगर जे रहवासियुनि जो चवणु आहे त न सिर्फ़ु बरसाति जे करे पर हितां जो निकासी सिस्टम बहितर न हुजण करे तमामु घणी मुश्किलातूं पेश अचनि पियूं। कैमरामैन मुस्तफ़ा रेन सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।